नाज़रीन, लालू रैंक में सियासी ऐं समाजी धुरियुनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे राणो बुग़ेरी। जियां त समूरे सिंध जियां लालू रैंक ऐं उन जे आस पास में पानी जी शदीद खोट आहे, ज़री पानी जी शदीद खोट ऐं जेको आहे सो दरियानि खे सुकाइण ख़िलाफ़ लालू रैंक में सियासी समाजी धुरनि ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त पाण हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त पाणी जी शदीद खोट सबबि हिननि जो छा चवणु आहे। पाणी टाइम ते ईंदो, आबादगार एरी 6 जेको सॼो ईंदो आसाण छो उहो कंदा हुया, उहो पाणी न पियो अचे। हिन वक़्तु असां हाइब्रिड बीज करण ते मजबूर आहियूं, जेको हाइब्रिड बीज तमामु घणो महांगो आहे ऐं आबादगारनि खे उहो पाणी मिले त बि हाइब्रिड बीज पोखियो वञे। असांजो आला अमलदारनि खे इहा ई अपील आहे त ख़ुदारा अवाम ते रहम कयो। असां गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त जेको असांजो हे सॼो इलाइक़ो डिपेंड थो करे राइस ते, जेकॾहिं राइस यानी चांवर असां वटि न थियो त ॿियो असां वटि छा थींदो, धाड़ा फुरूं जहिड़ा जंगियूं थींदियूं। असीं घुर था कयूं वफ़ाक़ी हुकूमत खां त असांजी सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे, छो त असां इन ज़रई सिस्टम ते ई डिपेंड कयूं था। राइस केनाल सां असां ॿधल आहियूं, असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे, न त असां हीअ एहतजाज जो दाइरो अञा वधाईंदासीं। सिंध जा माण्हू तव्हांजे माल गनीमत आहे सिंध तव्हांजे लाइ, जो तव्हां जीअं वणे पिया सिंधी माण्हुनि खे ख़्वार कयो, जीअं वणे जे सिंधी माण्हुनि सां ज़ुल्म कयो। सिंध जा माण्हू बुख मरनि पिया। सिंध में पाणी जी सूरत हाल इहा आहे त हारी लॾ पलाण ते मजबूर थी विया आहिनि, माण्हू बुख ते वेठा आहिनि, माल जे पीअण लाइ पाणी कोन्हे। मगर असांजा हुकुमरान पंजाब खे ख़ुशि करण में पूरा आहिनि, पंजाब जे हुकुमरान खे ख़ुशि करण में पूरा आहिनि। असां सिंधियुनि खां हस भरूं ॿिज ॾेई, असांखे लालचूं ॾेई, हज़ारनि जा ॿिज असांखे महांगा ॾेई, हाणे उहे ई ॿिज असांखां 40, 50, 30 रुपए किलो वठी रहिया आहिनि। असांजी जेकी ज़राअत आहे, असां सॼी सिंध जो असांजो ज़राअत ते ई वसीलो आहे। पाकिस्तान खे हमेशह सिंध ई पालियो आहे ऐं सिंध ई पाकिस्तान जो रेवेन्यू अदा कयो आहे। 70 खां 80% पाकिस्तान जो रेवेन्यू सिंध थी अदा करे, तंहिंजे बावजूद बि सिंध सां वेसाघाती कई थी वञे। मई में पाणी अचिणो हुयो, मई में पाणी न आयो। जून ख़तमु थियण वारी आहे, जुलाई पहुचण वारी आहे। एरी 6 जेके बेचारा आहिनि उहे न थी सघिया। हाइब्रिड हाणे हिन वक़्तु थियण वारा उहो बि न थी सघियो। कैमरामैन फैसल बलोच सां गॾु राणो ख़ान बुग़ेरी, धरती टीवी।